सांगड़ में ख़बर ईंदा हालत सांगड़ वेझो यूसी अजीमाबाद दे चोटी जमड़ाऊ जे गोठ न्याज मोहम्मद भट्टी में पुरसरार बीमारी विगे 2 ॾींहनि अंदर 5 ॿारड़ा फोत, जिन में 8 वरियनि जो मुरीद वल्द बली मोहम्मद भट्टी, 3 वरियनि जो मुमताज अली पुट अल्लाह बख्श भट्टी, 5 वरियनि जो राशिद अली पुट अल्लाह बख्श भट्टी, 4 वरियनि जी सुनिया धी अल्लाह बख्श भट्टी ऐं 4 वरियनि जी ज़मीरा धी बली मोहम्मद भट्टी शामिल आहिनि। जॾहिं त ॿिया ॿारड़ा पिण अहिड़ी बीमारी में मुब्तला आहिनि। ॿारनि जे फोत थियण ते घरनि में कोहराम मतल आहे। इन हवाले सां फोत थियल ॿारनि जे वारसनि जो चवणु आहे त 2 ॾींहनि अंदर असांजा 5 ॿारड़ा पुरसरार बीमारी विगे फोत थिया आहिनि। हल्को फुल्को बुखार आयो हो, उल्टियूं आयूं, असां डॉक्टरनि ॾे खणी वियासीं, उते ॿारड़ा फोत थी विया। डॉक्टरनि चेक करे ॿुधायो त अहिड़ी का ख़ासि बीमारी त ज़ाहिर न पई थिए। डॉक्टरनि चयो त अवां पंहिंजे घर जो पाणी चुकास करियो, पर डॉक्टरनि खे बीमारी जी ख़बर न पए पई। हिन वक्त ताईं ज़िले इंतजामिया हेल्थ खाते जो को बि ऑफिसर या टीम वग़ैरह न आहे पहुती। होॾां अहिड़े अफ़सोसनाक वाक़े जी ख़बर ते DHO सांगड़ फैज़ मोहम्मद मरी ॿुधायो त असांखे इतला मिलंदे ई सिहत खाते जी टीम रवानी थी आई। होॾां वाक़े बाद फोतियुनि जे घर में कोहराम मतल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।